अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सूमर, मुंहिंजे ख़्याल में 3 नवंबर। सो अॼु हिन पंहिंजे ब्लॉग जी शुरूआति कयां थी। टाइम थियो आहे तक़रीबन 11:30 ऐं मां जंहिं प्रोग्राम में वई हुअसि रिकॉर्डिंग कराई हुई, कल्चरल प्रोग्राम जो सिलसिलो हुयो, त उहो हलियो सुबुह। ऐं यकीन कयो, मां सोचियो मां टीवीअ तां रिकॉर्डिंग कंदमि। मां चैनल सर्च करे करे बीठमि, आवाज़ टीवी हुयो ई न किथे बि। सो उहो त ठहियो। पोइ उन्हनि जो फेसबुक ते पेज आहे सुबुह जो आवाज़, उन तां लाइव पियो हले, त मां लिंक शेयर करे चुकी आहियां पंहिंजे यूट्यूब चैनल ते। त जेकॾहिं तव्हां मां केर बि ॾिसणु चाहे, असां 4 गेस्ट हुयासीं ऐं 5 सिंगर। त ॾाढो सुठो प्रोग्राम रहियो। मां पोइ बि वेही उहो पूरो ॾिठो, इन करे मूंखे काफ़ी टाइम लॻी वियो। ऐं हूअं बि आम तौर ते मां हिन महिल ई शुरू कंदी आहियां पंहिंजो व्लॉग, तक़रीबन 11, 11:30, पौणा 11। सो प्रोग्राम वेही पूरो ॾिठमि, वरी मज़ो आयो, लिंक शेयर कयमि। ऐं पंहिंजूं शयूं तव्हां मुंहिंजूं ॾिसंदव त जेको बि गेस्ट ॻाल्हाए पियो, उनजे पोयां कुझु न कुझु मुंहिंजो ठहियलु लॻल हुयो, छो त हिननि चङी तरह सां स्प्रेड कयूं, सवाइ सिंगर जे पोयां काई अहिड़ी शइ न पई अचे जेका मुंहिंजे हथ जी ठहियलु हुजे। ऐं अॻियां जेका रिली बि विछायल हुई उहा बि मुंहिंजी हुई। सो ॾाढी पई ख़ुशी पई थिए मूंखे बहरहाल। ऐं मुंहिंजो इरादो हुयो, अॼु कल्ह जीअं मां तव्हां सां शेयर कयो त हिकिड़े साइड जा प्लांट्स मूं वॉश कया, थोरा घणा सेटिंग कई। त अॼु मां पंहिंजा रेक वारा जेके प्लांट्स हुया, जेके 2 शेल्फ मुंहिंजा रखियल आहिनि, उन्हनि खे मूंखे साफ़ु करिणो हो। पर अॼु इहो कल्चरल प्रोग्राम ॾिसी मूं पंहिंजो उहो सफ़ाई जो इरादो जेको आहे फ़िलहालु पोस्टपोन कयो आहे। ऐं अॼु मां ठाहियां थी कल्चरल ग्रीटिंग कार्ड्स हूंदा आहिनि जीअं सालगिरह जा, मुख़्तलिफ़ मौक़नि जा। ऐं माण्हू चवनि था कार्ड्स जो फैशन न रहियो आहे। मुंहिंजे हिसाब में फैशन उहो हूंदो आहे जेको तव्हां पाण चाहियो, जेके तव्हां राइज कयो उहो फैशन आहे। सो मां चाहियां थी कार्ड जो फैशन जेको आहे, ॾियणु वठण जो रिवाज जेको आहे, उहो वरी हली पए। ऐं मां अॼु ठाहियां थी सिंधी कल्चरल कार्ड्स। मुंहिंजी पूरी कार्ड सीरीज़ अथव हिकिड़ी, प्लेलिस्ट चेक कयो, हैंडमेड कार्ड्स। त उन में तव्हांखे कोई अलाए 20-22 हूंदियूं वीडियोज़ जेके मां मुख़्तलिफ़ कार्ड्स ठाहिया आहिनि। अॼु मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ठाहींदमि सिंधी कल्चरल कार्ड। त उनजी मां हमेशह वांगुरु अलॻि सां वीडियो थी ठाहियां। ऐं उन खां पोइ उहा वीडियो बि मां अॼु शेयर करे छॾींदमि। हिन व्लॉग जीअं व्लॉग शेयर कंदमि, तीअं वीडियो बि शेयर कंदमि। त मूंखे उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदा। ऐं मां चाहियां थी त हिक ॿिए खे इहे कार्ड ॾियो, जीअं ईद कार्ड ॾींदा आहियूं, सालगिरह जो कार्ड ॾींदा आहियूं, नए साल जो कार्ड ॾींदा आहियूं, त ईअं ई कार्ड बि राइज थियणु घुरिजनि। मां चाहियां थी इहे। ऐं ॿी ॻाल्हि त अहिड़ा कार्ड अगरि प्रिंटेड बाज़ार में मिलनि त उहो मज़ो न ईंदो जेको तव्हां पाण क्रिएट कयो, पंहिंजे हथ सां ठाहियो। ऐं मटीरियल बि जेके हूंदा उन में इस्तेमालु थियण वारा सभु तव्हांखे घर मां मिली वेंदा। त अॼु जो मुंहिंजो वॾो प्रोजेक्ट इहो आहे। हालांकि कमु मूंखे घर में ॾाढो आहे, थांव एॾा हुया। राति सुराण जॾहिं कुकिंग कंदी आहे ॾाढा थांव भरींदी आहे। मां कुकिंग कंदी आहियां त गॾु कुझु थांव मां धोई छॾींदी आहियां, जेके सादे पाणीअ सां धोइण जा हुजनि। त मुंहिंजी कुकिंग खां पोइ थांव घटि जमा थींदा आहिनि। पर सो थांव धोई त वई आहे माई, पर ढेर आहे उहो थांवनि जो अंदरि करिणो आहे। मूंखे लंच जो मूंखे कोई टेंशन न आहे, छो त राति जो काफ़ी खाधो बची पियो। हमेशह अहिड़ो जॾहिं बि चांवर जेके न, बिरयानी, पुलाव, चाइनीज़, अहिड़ो कुझु पचंदो आहे न, त उहो थोरो एक्स्ट्रा पचंदो आहे, त उहो ॿिए वेले जो लाज़मी पियो हूंदो आहे। त लंच में कुझु न कुझु पियो आहे, त उनजो मूंखे टेंशन न आहे। इन करे मां ॾाढो फ्री थी अॼु कार्ड्स ठाहियां थी। ऐं तव्हां सां उहा लाज़मी शेयर बि कंदमि, ठहियल कार्ड्स, ऐं उहा वीडियो अलॻि सां शेयर कंदमि, उहा तव्हां ॾिसी सघंदव। ऐं इहो आइडिया मूंखे ॾिनो अदी सनी कलबाणी। मुंहिंजे ख़्याल में अमेरिका में थी रहे, या मां विसरां थी, कंहिं मुल्क में थी रहे, पाकिस्तान में न आहे। उन मूंखे इहो आइडिया ॾिनो हो त तव्हां इहे कल्चरल कार्ड ठाहिणु सेखारियो। सो अॼु मां कोशिशि कयां थी 3-4 डिज़ाइन जेके मूंखां ठही सघिया, जेके मूंखे आइडिया तकड़ में आया, उहे मां शेयर कयां थी। पर जीअं उन खां पोइ के ॿिया आइडियाज़ आया त उहे बि मां कंहिं ॿी वीडियो में वरी शेयर करे वठंदमि। सो हलूं था हाणे पहिरियों सभिनी खां मां ठाहींदमि कार्ड्स। सो मां वीडियो ठाहे वरिती आहे, पूरो अधु कलाकु लॻो, यानी अधु कलाक जी वीडियो आहे, पर टाइम त उन खां 1.5 कलाक लॻो मूंखे ठाहिण में। सो मूं ही कार्ड्स अॼु क्रिएट कया आहिनि सिंधी कल्चरल डे जे लाइ। ही टुक जो कार्ड, ही ॿियो टुक जो कार्ड, ऐं ही 2 अजरक वारा कार्ड। हिनखे ईअं रखोसि, ठीकु आहे। ऐं हिनखे चाहियो त तव्हां सिंधी वारे पासे ॾांहुं या अंग्रेज़ी वारे पासे ॾांहुं जंहिंसां बि ॾांहुं बि लिखणु चाहियो। ऐं ही 2 रिलीअ वारा कार्ड, पैचवर्क कार्ड। इहे कार्ड्स मां क्रिएट कया आहिनि। हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थी त इहे कार्ड मूं जिते वेही ठाहिया आहिनि उते सूरत हाल छा आहे। हिन नंढी कुर्सीअ ते वेही मां कमु कंदी आहियां, ऐं नंढी टेबल ते या कॾहिं कॾहिं पंहिंजे पलंग ते। ही हिते सॼो सामान बिखरियल आहे, जेके दॿा, जेके शीट, ग्लू, मुंहिंजो ही ट्राईपॉड,
हेठि कचिरो थियल आहे। हिते छा सूरत हाल आहे, हितां मां कुर्सी हीअ हटाए चुकी आहियां छो त हीअ मथे जेके लाइट्स मूं ॿारियूं आहिनि मां चाहियां पई त इन्हनि सभिनि जी रोशनी मुंहिंजे कम ते पए, तंहिंजे करे मां इहा कुर्सी हितां हटाए छॾी त लाउंज जो हीअ हशर आहे। उनखां अलावा थोरो तव्हांखे कमरे जो बि हशर ॾेखारियां। ऐं वीडियो ठाहिणु कोई आसान कमु न आहे। प्लीज़ जेको बि इहो कमु करे थो उनजो क़दुरु कयो, उनजे कम खे एप्रिशिएट कयो। ॾिसो ही दॿा मूं कढिया आहिनि पहिरियों, हे बॉक्सिस तव्हांखे नज़र ईंदा मुंहिंजे रीलन जा लेसिस जा। छो कढिया आहिनि? छो त इन्हनि जे पुठे पासे मुंहिंजा जेके हिन इहे क्राफ्ट जा दॿा पिया हुआ। त इहो हशर आहे। जॾहिं बि असां वीडियोज़ ठाहियूं था त वीडियोज़ ठाहिणु कोई आसान कमु न आहे। जेको वीडियो ठाहे थो उनजे कम खे एप्रिशिएट कयो, ॿियनि सां बि शेयर कयो ऐं क़दुरु कयो उन्हनि जो। ही एॾो महिनत वारो कमु आहे, एॾी ख़्वारी वारो कमु आहे, पर असांजी दिलि चाहे थी त पंहिंजो हुनरु विरहाइजे। मुंहिंजी त ख़ासि करे इहा ई नियत आहे त मां पंहिंजो हुनरु विरहायां माण्हुनि सां। त मूंखे उमेदु आहे त हीउ हुनरु तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। इहा वीडियो बि मां अॼु ई हिन व्लॉग सां गॾु शेयर करे छॾींदसि। ऐं हाणे हलां थी बुर्शीखाने में। बुर्शीखाने जो हीअ हाल आहे। त हाणे मां सिधो हिते वेंदमि, थां वग़ैरह अंदरि कयां ऐं इलाही टाइम थी वियो आहे, सो कमु इहो बि ज़रूरी आहे। ये देखें, ये 2 हैं। हाँ 140 रुपये। 140 कम करें थोड़ा। आजकल एक केजी जो है 100 रुपये के बनाते हैं हम। नहीं तो मैं इसके ऊपर छत होगा ना, भले आप बना लो, आप अपना काम करो, मैं इसकी वीडियो बना रही हूँ। सो ही कॾहिं कॾहिं ईंदो आहे असांजी कॉलोनी में ऐं मां हिन खां कैंचियूं तेज़ कराईंदी आहियां। ये अभी बनाता हूँ। अच्छा वो अच्छा ठीक है। वो सॼो सामान बि पियो अथसि, इहो बि सेल थो करे ऐं तेज़ बि थो करे। कैंचियूं इहे 2 तेज़ करायमि। ज़ाहिर मुंहिंजो इलाही कमु आहे कटिंग जो, त घणी मूंखे जल्दी जल्दी ज़रूरत पवंदी आहे। सो हिन 70 रुपया हिकिड़ी कैंची जा चया त मां पहिरियों त चयोमांसि घटि कर, पर पोइ मूंखे शर्म आयो त मॉल्स ते वञूं था, वॾी वॾी जाइनि ते वञूं था, हुते जेतिरा पैसा चवनि था चुपचाप ॾेई पुछूं ई नथा, ईअं लही था अचूं। त हिन कहिड़ो ॾोह कयो। पोइ मूं हिन खां घटि त करायो, पर मां ॾिनामांसि पूरा ई जेतिरा हुन चया। 140 रुपया थियसि। कल्ह वारा ई प्लांट्स मुंहिंजा साफ़ु सुथिरा आहिनि। ऐं मूं इहो सोचियो त अॼु कार्ड्स ठाहींदमि त हिन पासे जो कमु नथी कयां, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे मां निमाज़ पढ़ी लंच करे पोइ हिन पासे ईंदमि। मूंखे ॾाढो ॾुख थो थिए, मुंहिंजे प्लांट्स ते एॾी मिटी पइजी वई आहे ऐं शयूं मुंहिंजूं ॾाढियूं इग्नोर्ड आहिनि सभु। अॼु मां हिननि खे पूरो टाइम ॾींदमि, हिननि खे साफ़ु सुथिरो करे उन खां पोइ हिननि जी कहिड़ी शिकिल सूरत, कहिड़ो रंग रूप निकिरे थो, उहो तव्हां सां शेयर कंदमि मां ज़रूरु। पोइ मां सुम्हंदी आहियां त अॼु सुम्ही न आहियां ऐं हाणे 3 ॾींहं जी अज़ान अची वई आहे। मां हिते कंटिन्यू कमु पई कयां। हीअ येलो पटी में ॿधी अथमि त जीअं मुंहिंजो प्लांट बीही रहे। हिते ही 2 नवां प्लांट शेल्फ मां खणी हिते रखियमि। मशरूम बि शेल्फ मां खणी हिकिड़ो हिते रखियो अथमि ऐं हिन बदक वारे में हिकिड़ो नओं प्लांट आहे, हिकिड़ो ही नओं प्लांट पोखियो अथमि बॉटल में। ऐं उनखां अलावा हिन पासे कंहिं हद ताईं 80% सफ़ाई कई आहे, 100% न। त तव्हां ॾिसंदव हिननि खे मां डस्टिंग कई पहिरियों ऐं पोइ थोरो आले कपिड़े सां उघियो तव्हां। एॾा परफेक्ट न थिया आहिनि पर काफ़ी बहितर थी विया आहिनि। हीअ मां नंढियूं नंढियूं शयूं हिननि में रखंदी आहियां पंहिंजे प्लांट्स में। हीअ मुंहिंजो फेवरेट मग आहे। उल्लू मूंखे ॾाढा वणंदा आहिनि बे इंतिहा, मां जमा बि कया आहिनि इलाही सारा। हीअ हिकिड़ो बर्ड हिते आहे, ही वुडन आहे बर्ड, ऐं ही बि वुड जा कटआउट्स आहिनि, गुल जेके आहिनि। सो हीअ मुंहिंजी पुराणी पेंटिंग आहे, जॾहिं मुंहिंजा ॿार नंढड़ा हूंदा हुननि जे कमरे में लॻियल हूंदी हुई। ऐं बर्ड हाउसिस बि ठहियल आहिनि मुंहिंजा, तक़रीबन साल खां मथे थी वियो अथनि, अञा बि मथे थी वियो हुननि। त हीअ मेरा थी विया आहिनि इलाही, पर हाणे हुजनि हिते, छो त ॿिया बि ठाहींदमि त हुननि जो इहो असरु थींदो। हितां जी मां सेटिंग चेंज करे छॾी, शयूं जेके आहिनि हेठि मथे कयूं, प्लांट्स हेठि लाइ रखिया आहिनि इहे। ऐं हीअ मुंहिंजो प्लांट ॾिसो, हीअ मुंहिंजो जेको मूं मिनीएचर गार्डन ठाहियो सर्वाइव पियो करे, इहो हले थो। त बसि हिते कुझु ईअं तब्दीलियूं कयूं, हितां थोरी कुंडियूं हटाए छॾियूं आहिनि। अञा चवां थी त 80% सफ़ाई कई आहे, 100% न कई आहे। हिते
हिन में ही नओं मनी प्लांट विधमि, पोइ वारो सड़ी वियो, लाज़मी सड़ी था वञनि, प्लांट आहे जानदार शइ, मरी वेंदो आख़िर। ऐं हिननि में ही नवां प्लांट विधा अथमि। सो बहरहाल इहा थोरी घणी प्रोग्रेस। हाणे वेंदमि निमाज़ पढ़णु, आज़ान अची वई आहे 3 पहिरीं जी, 4:45 थिया आहिनि ऐं निमाज़ पढ़ी वरिती आहे असां 3 पहिरीं जी। पाणी बॉइल थो थिए। राति जे लाइ ही पालक चिकन ऐं ही भाॼियूं हिते कढी रखियूं आहिनि जेके सुराण कटींदी ऐं मां पचाईंदमि। सो इहो सिलसिलो जारी रहंदो, रोज़ जो कमु आहे। ऐं चांवर बि भिजाए छॾिया अथई, चांवर ॾाढो सुराण सवेर भिजाए छॾींदी आहे। 3 पहिरीं जी निमाज़ खां बि अॻु में चांवर भिजाईंदी आहे। बोर्ड जी देगड़ी बि कढी रखी अथई, कटिंग बोर्ड ऐं छुरी बि तयारु आहे। हाणे वॉक करणु वेंदी, उनखां पोइ मोटी अचे वरी इहे शयूं मूंखे कटे ॾींदी त सांझे जी निमाज़ खां पोइ मां पचाईंदसि। सो हाणे हलूं था, थोरी कचहरी था कयूं। अॼु मां इलाही थकिजी पई आहियां, छो त सुबुह खां मां रेस्ट न कयो आहे। हुन त मंझंदि जो मां 1-1.5 कलाक जीअं मां चवंदी आहियां मंझंदि जी मानी खाई, ॼण मां 2 गोरियूं निंड जूं खाधियूं। पर मां अॼु वरी निमाज़ पढ़ी, मानी वानी खाई, पोइ मां वञी प्लांट्स ते थोरी घणी सफ़ाई कई। कुझु प्लांट्स खे वीचारनि खे त अलाए केतिरो फ़र्क़ु पियो हूंदो, मुंहिंजे हां ते कुझु छंडो पियो त थोरी मूंखे तसली थी त मां इन्हनि खे टाइम ॾिनो आहे। सो इनशाला वरी बि कंदी रहंदसि, इहो सिलसिलो जारी रहंदो। ऐं अॼु जीअं मां तव्हांखे झलक बि ॾेखारी त कैंचियूं ऐं छुरियूं तेज़ करण वारो आयो, त मां ॾाढो हुन 140 रुपया चया। मां चयोमांसि थोरा घटि कर, त हुन 20 रुपया घटि कया। चई अच्छा 120 दे। यकीन कयो मूंखे एॾो शर्म आयो, मां ईअं कंदी न आहियां, मुंहिंजो त कमु ई न आहे, मां कयो छो। पोइ बहरहाल मां हुनखे 140 पूरा ॾिना त वीचारो 20 रुपया मूंखे मोटाए पियो ॾिए, चवणु लॻो 20 रुपये ज़्यादा दिए। मां चयो नहीं, आपने शुरू में इतने ही गए थे, आप इतने ही रख ले। हाणे इहो सोचियो त जॾहिं असां के वॾे शॉपिंग सेंटर्स ते मॉल्स ते वञूं था, 1000 रुपयनि जी शॉपिंग करे सब्र सां पैसा ॾेई फ़ख़ुर सां निकिरी ईंदा आहियूं, वॾा रईस थी वेंदा आहियूं असां उन महिल। ऐं कंहिं ग़रीब माण्हूअ खां थोरो नंढो कमु कराईंदे असां उन ग़रीब खां बि ग़रीब थी वेंदा आहियूं, उन खां बि असां घटि कराईंदा आहियूं। इहो त इहा हिकिड़ी कमज़रफ़ी आहे, इहा हिकिड़ी ज़्यादती आहे, ज़ुल्म आहे। ऐं इहा हिकिड़ी छा चवां, इंसान जो कमीनोपन आहे। ईअं न करणु घुरिजे। मां अॼु पाण ई करे शर्मिंदा आहियां, पर मां हुनखे पैसा पूरा ॾिना जेतिरा हुन मूंखां घुरिया, त थोरो मूंखे पोइ थोरो दिलि खे तसली आई। ऐं ॿियो त अहिड़नि माण्हुनि खां कॾहिं बि घटि न कराइजे। तव्हां यकीन कयो, भाॼी वारा ईंदा आहिनि हिते या ज़िंदगीअ में, कॾहिं बि मां भाॼी वारे खां पैसो घटि न करायो आहे। छो त मां ॾिसंदी आहियां सुबुह सवेर सब्जी मंडी वेंदा हूंदा, सर्दी गर्मी नथा ॾिसनि, ऐं पोइ पंधु ई पंधु सॼे शहर जा थाॿा खाई। जेकॾहिं इहे असांखे थोरी सब्जी महांगी ॾींदा त हिननि जो हक़ु आहे, असांखे घरु वेठे दर ते पुॼी थी वञे। हा, मां इन्हनि सां इहो बहस ज़रूरु कंदी आहियां, चवंदी आहियां मां पैसा तव्हांखे घटि नथी करायां, जेतिरा तव्हांजी मर्ज़ी आहे ॾियो, पर भाॼी मुंहिंजी मर्ज़ी जी ॾियो ऐं शइ सुठी ॾियो, मूंखे इहो असांजो हक़ु आहे। मूंखे यादि आहे हैदराबाद में रहंदा हुआसीं त लाजपत रोड तां मां वठंदी हुअमि सौदो घर जो, सब्जी भाॼी गोश्त ग्रॉसरी सभु कुझु उतां ईंदो। ठीकु आहे। सो उते हिकिड़ो पोड़ो हूंदो, मां सम्झां थी 75-80 सालनि जो हूंदो। उनजे कुल्हे ते ढेर सारा एप्रन्स हूंदा जेके सेकेंड हैंड हो, लुंडा बाज़ार मां वठी ईंदो। हर दफ़े मूंखे अक्सर, यानी महीने में केॾा दफ़ा वञणु थो, 4 दफ़ा त वेंदी हुअमि सब्जी भाॼी हफ़्ते जे लाइ गोश्त वठणु, चिकन वठणु। त उहो 4 दफ़नि मां मूंखे 2 दफ़ा त मिलंदो ई मिलंदो। सो उनखां मां वठी ईंदी हुअमि। उहो 30 रुपयनि जो हिकिड़ो एप्रन ॾींदो हो, ऐं एॾो पोड़ो, एॾो कमज़ोर ज़ईफ़ इंसानु। ऐं मूंखे माना दिलि चाहींदी त इन खां कुझु वठिबो त हिन जी मदद थींदी, छो त पिने नथो, पोइ बि महिनत थो करे। सो यकीन कयो, मां वटि एॾा सारा एप्रन थी विया, भेणुनि खे ॾिनमि। ऐं किन जो प्रिंट कपिड़ो सुठो त हुननि खे कटे फाड़े हुननि मां कुझु ॿियो ठाहे छॾियमि। 1-2 मां वटि अञा ताईं आहिनि। त अहिड़नि माण्हुनि खां ज़रूरु वठणु घुरिजे, छो त उन्हनि जी इज़त नफ़्स बि इन सां मजरूह न थींदी, उन्हनि खे बेइज़ती ऐं शर्मिंदगी बि न महसूसु थींदी, ऐं उन्हनि जी असांजे तरफ़ां मदद बि थी वेंदी। अलाह बि राज़ी थो थिए। सो मतिलबु अॼु ॼण मुंहिंजे दिमाग़ में ॼण हीअं झंझण वॼी विया आहिनि न, दिलि ऐं दिमाग़ मुंहिंजो ॼण अजीब नई सही हिकिड़ो, मां पाण खे हिकिड़ो नओं इंसानु थी महसूसु कयां। अॼु न थोरी छा चवां, कमज़रफ़ी जो मुज़ाहिरो कयुमि उनखे, ग़रीब खे इहो बि न चवां मां त घटि कर, हिननि खां छा घटि करायूं। सो इहा ई ॻाल्हि आहे त रईस थी वॾनि शॉपिंग सेंटर्स तां वॾे फ़ख़ुर सां गुरूर सां थैला भरे लही था अचूं, जेतिरा चवनि था ओतिरा ॾियूं था, ऐं ग़रीब जे खां ख़रीदारीअ महिल उन ग़रीब खां बि ग़रीब था थी वञूं, असां चऊंसि था घटि कर।
या मां ॻाल्हि रिपीट थी कयां वापसि, पर यकीन कयो त मां हिन महिल अजीब कैफ़ियत मां हिकिड़े गुज़री रही आहियां। सो प्लीज़ प्लीज़ ईअं न कयो। अलाह असांखे तमामु घणो ॾिनो आहे, हर रोज़ थो ॾिए, नथा घुरूंसि तॾहिं बि ॾिए थो। जेके इबादत नथा कनि, जेके अलाह खे नथा बानाइनि, जेके उनखे नथा मञनि, सभिनि खे पियो थो ॾिए। उहो त कंहिंसां ई हिसाबु नथो करे। त असां छो हेतिरी नंढड़ा थी वेंदा आहियूं, नंढो ज़हन, नंढो दिमाग़, नंढड़ी दिलि असांजी थी वेंदी आहे कंहिं ग़रीब सां डील करण महिल। सो ईअं न करणु घुरिजे। सो अॼु मूंखे पाण खे इलाही मतिलबु शिदत सां महसूसु थी रहियो आहे, त इन करे मां चाहियो त मां तव्हां सां बि इहो शेयर कयां। मतां इहे ॻाल्हियूं ॿुधी, ॻाल्हियूं कंदे, डिस्कस कंदे कंहिं ॿिए जे बि वरी ज़हन में नई सही इहा ॻाल्हि वेही रहे, सो इहा ॾाढी सुठी ॻाल्हि थींदी। त मुंहिंजी दिलि चाहियो त इहे ॻाल्हियूं वेही कजनि, इहे ॻाल्हियूं हिक ॿिए सां शेयर कजनि, त तव्हां बि घटि में घटि। ऐं ॿियो त अहिड़नि खां ज़रूरु वठो। ॿियो मां ज़िंदगीअ में जेको घणी शइ जेका ख़रीद कई अजाई, उहो हूंदा इहे गाॾियूं साफ़ु करण लाइ कपिड़ा। पोइ गाॾीअ में भली तारीख़ पंहिंजी मर्ज़ी आहे वठे, पोइ उहे मूंखे घर में डस्टिंग में कंहिं शइ में कमु अची वेंदा, ज़्यान उहे कोन थींदा, ॿिए जी मदद थी वेंदी। ईअं मां फड़ियूं वतियूं इलाही, अलाए छा छा, मतिलबु नंढियूं नंढियूं शयूं, हरू भरू बि बेसबबु टिशू पेपर, का न का अहिड़ी शइ वठंदा रहियासीं त जेका असांखे बि कमु अची वेंदी कंहिं न कंहिं महिल, या कंहिंखे ॾेई छॾींदासीं ऐं हुन विकिणण वारे जो भलो थींदो। सो इहो सिलसिलो ज़िंदगीअ जो जारी रखिजो। ऐं ॿियो त अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां, मां सम्झां थी ॾाढो प्रोडक्टिव मुंहिंजो ॾींहुं गुज़रियो। हिकिड़ो त टीवी ते मुंहिंजो प्रोग्राम हलियो, माना प्रोग्राम हलियो जंहिंमें मां बि हुयसि, उहो मूंखे ॾाढो सुठो लॻो। ऐं मां कार्ड्स ठाहिया आहिनि ॾाढा नए क़िस्म जा सुठा, उनजी वीडियो बि शेयर कंदमि। त उहा हिकिड़ी वीडियो ठही वई। क्रिएशन जॾहिं जंहिं ॾींहुं क्रिएशन थिए न, जंहिं ॾींहुं का तख़लीक़ थिए, उन ॾींहुं मुंहिंजो हिकिड़ो अजीब, हिकिड़ो ख़ुशगवार, हिकिड़ो मसरूर ॾींहुं हूंदो आहे मुंहिंजो। ऐं उनखां अलावा पंहिंजी प्लांट्स जी कुझु न कुझु सफ़ाई करे आयमि, कल्ह बि कई थोरी, अॼु बि कई। इंशाल्लाह कोशिशि कंदमि त सुभाणे बि अञा मां इन जो कुझु न कुझु कमु करे वठां। अॼु जीअं चयमि त 80% कई अथमि, त जेको कुझु रहियो आहे उहो थोरो घणो सुभाणे करे वठां। सो जंहिं ॾींहुं बि मां पंहिंजे घर खे जॾहिं मेंटेन कंदी आहियां, कमु कंदी आहियां, मां ॾाढी ख़ुशि रहंदी आहियां। मूंखे माण्हुनि इहो बि चयो त हाणे आरामु कर, हाणे छा नुंहुं धीअर अथई सभु, भई इन छा मतिलबु आहे? नुंहुं धीअर आहिनि त इंसानु माज़ूर ऐं मुहताज त न थी वेंदो न। अलाह ख़ुशि रखे नुंहंनि धीअनि खे, पर जेसिताईं पंहिंजे हॾनि में दम आहे, जान में जान आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में सिहत जो ऐं एक्टिव रहण जो राज़ बि इहो आहे त तव्हां कमु कंदा रहो, तव्हां सोच पॉज़िटिव रखो। मिसाल जे तौर ते मां कमु थी कयां, 2 टाइम मानी पचाईंदी आहियां, 3 टाइम पंहिंजे लाइ नाश्तो, बाक़ी 2 टाइम मानी मां पचाईंदी आहियां फैमिली लाइ। त पोइ मां छा सम्झां, माना रोआं पिटां त हे मूंखे हिन महिल मानी पचाइणी थी पए, इहा कहिड़ी शराफ़त आहे? मां त ख़ुशि थींदी आहियां, अलाह साईं मूंखे एतिरी सिहत ॾिए, एतिरी मूंखे तवानाई हुजे मुंहिंजे जिस्म में, मां ॾाढे प्यार सां पंहिंजे बच्चनि जे लाइ खाधो पचायां, उन्हनि खे वणंदो बि आहे मुंहिंजे हथ जो। सो ज़िंदगी इहा ॾाढी ख़ूबसूरत आहे, इन शइ ते ज़रूरु अमल कजो। हिकु त कार्ड्स ॾियण जो रवाजु विझो प्लीज़, हिक ॿिए खे कार्ड ॾियो। हाणे त फ़ोन ऐं मैसेजिस ते जेको आहे सभु हले थो, पर कार्ड जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे। ऐं मां सम्झां थी इहे जेके मां अॼु कार्ड ठाहिया आहिनि न, इहे मां उन स्पेशल ॾींहं ते जेको असांजो कल्चरल डे हूंदो, उन ते मां घर में डेकोरेट कंदसि, पोइ मां तव्हां सां शेयर कंदमि त मां इन्हनि खे कीअं रखियो आहे। ऐं इन्हनि शयुनि जी ॾाढी पंहिंजी हिकिड़ी ख़ूबसूरती आहे। सो मुंहिंजे ख़्याल में कचहरी काफ़ी घणी थी वई। ऐं हिकिड़ी त इहा शइ कोशिशि कयो त कार्ड ॾियण जो रिवाजु विधो। ऐं ॿियो इहो त इन नंढनि नंढनि जेके शयूं सेल था कनि माण्हू, थोरे पैमाने ते कमु था कनि, नंढी मज़ूरी था कनि, उन खां पैसा घटि न करायो, इहो न कयो, ठीकु आहे। सो अॼु जो व्लॉग इते ई ख़तमु थी कयां, काफ़ी कचहरी थी वई। ऐं ॾींहं जो त अञा कुझु हिसो पियो आहे, पर मां इलाही थकियल आहियां, तंहिंजे करे मां हाणे 5 बजे खां सम्झो सांझी जी नमाज़ ताईं तक़रीबन मुनो कलाक थींदो या 40 मिंट, त मां उहो कंदमि रेस्ट। पोइ इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह भाई ख़ुशि जो आबाद जो।